न्यूज़ में खबरों अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया रुकन बुर्ला खां। जीडीए जे एमपीए खलीफ़े वरियामो ख़ासकेली वरियामानी हाउस संजोरो ते बुलेटिन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा मुखालिफ़ ज़िले सांगड़ में पंहिंजी शिकस्त ॾिसी असांजे उम्मीदवारनि जे ख़िलाफ़ किरल हरकतूं करे रहिया आहिनि। खलीफ़े वरियाम फ़कीर चयो त बलदियाती चूंडुनि में ज़िले जो अवाम जीडीए सां गॾु आहे। गुज़िरियल 14 सालनि खां वठी सिंध ते हुकूमत कंदड़नि खां ज़िले समेत सिंध जो अवाम हिन बलदियाती चूंडुनि में हिसाब किताब करण लाइ सियासी तौर ते तैयार थी चुको आहे। हुन चयो त बलदियाती चूंडुनि में असां मुखालिफ़नि सां भरपूर मुक़ाबिलो करे पीर साईं पागारो जे दुआनि सां कामयाबी हासिल कंदासीं। हमेशह जीअं ज़िलई अवाम जी ख़िदमत कंदासीं। जीडीए हिन वक़्तु ज़िले सांगड़ समेत सिंध जे अवाम जो हिकु सगारो आवाज़ बणिजी चुको आहे, छो जो असांजा मुखालिफ़ हिन वक़्तु अवाम वटि पंहिंजो मुकमल तौर ते सियासी एतमाद विञाए चुका आहिनि। खलीफ़े वरियाम ख़ासकेली चयो त हाणे असांजे मुखालिफ़नि जे ठपनि हणण वारो वक़्तु ख़त्म थी चुको आहे। हिन बलदियाती चूंडुनि में फ़ैसिलो सिर्फ़ु ज़िले जे वोटनि जो हलंदो। वोटर हिन वक़्तु पीर साईं पागारो सां गॾु आहिनि। उन मौक़े ते रईस मोहम्मद यूसुफ पिरोई ऐं ॿिया साणस गॾु आहे। रिपोर्ट कर रहे जान मोहम्मद अबड़ो पे न्यूज़ रुकन बुर्ला।